माण्हू सुम्ही 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 थकिजी पिया। मुअज़ अॻे घड़ियूं बड़ियूं कोन हूंदियूं हुयूं, माण्हू तारा ॾिसी पोइ टाइम सुञाणंदा हुआ। मुअज़्ज़िन साहिब जेको नओं मुअज़्ज़िन आहे, ॾाढी निंड करे उथे त साॻी जॻह ते सितारा बीठा। चई त शायदि ख़ुशी में निंड कान थी अचे, थोरो सुतो आहे, वरी सुतो, वरी साॻियो हाल आहे, वरी उथियो। तव्हां त सॼे मदीने में कोहराम मची वियो, ही छा राति लंबी थी वई आहे। सभई माण्हू दरबार नबवी में आया, या रसूल अल्लाह राति छो ड्रिघी थी आहे। हबीबन फरमायो त अमलन तव्हां जन ड्रिघी कई आहे। बिलाल खे ड्यूटीअ तां लाथो अथव, रब थो चए बिलाल बांग न ॾींदो मां सिज कोन ॿारींदुसि। अवां आशिक खे नाराज़ कयो आहे। अवां जी बांग नवाब शाह में गूंजंदी आहे, अवां जी बांग मदीने में गूंजंदी आहे, बिलाल जी बांग अर्शे मुअल्ला ते पहुचंदी आहे। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, हज़रत बिलाल खे नबी पाक घुरायो आहे, महबूबन जॾहिं सॾु करायो आहे त रोईंदो थो अचे, सुभान अल्लाह, लुड़क वहाईंदो थो अचे। मुंहिंजा महबूब छो सॾायो थी? रहमतल लिल आलमीन फरमायो बिलाल तूं असां खां ज़ोर थी वियो आहे, कीअं मां तव्हां खां ज़ोर थींदुसि? पाण फरमाइनि था असां तोखे ड्यूटीअ तां हटायो आहे, पर यार छा कयो, रब तुंहिंजे पासे आहे, रब तुंहिंजो पासो वेठो बीठो आहे। रब तो चए बिलाल बांग ॾे, ॿिए कंहिंजी बांग मूंखे क़बूल ई कान्हे का। सोने बिलाल बांग ॾिनी आहे। हबीबन करीमन फरमायो आहे जल्दी नमाज़ पढ़ो। नमाज़ पढ़ी ख़ल्क़ वांदी थी आहे त सिज मथे बीठो आहे। अदा जो ग़ुलाम हो न, चओ चओ छा हो? कंहिंजो? मुस्तफ़ा जो। पोइ माना ग़ुलाम मुस्तफ़ा अब्दे मुस्तफ़ा थी सघिजे थो या न? पुछो था हे अदड़ा असांजा फतवाऊं ॾियनि त अब्दुल नबी नाजाइज़ आहे, अब्दुल रसूल नाजाइज़ आहे, अब्दुल मुस्तफ़ा नाजाइज़ आहे। अदा नाजाइज़ कोन्हे को, ख़ुदा शल तव्हांखे सम्झ नसीब फरमाए। सलात बुलंद आवाज़। कुछ मसइला भी ॿुधाईंदो हला, इजाज़त आहे न? मसइला भी ॿुधो। आम तरह सां चइबो आहे बाबा रसूल बश्क बि नाजाइज़, पीर बश्क बि नाजाइज़। ठीकु आहे न साईं? छो त बख़्शींदो अल्लाह आहे, रसूल थोरो बख़्शींदो। पीर थोरो बख़्शींदो आहे, अल्लाह बख़्शींदो आहे। तंहिंजे करे रसूल बख़्श नाजाइज़। मौलवी इस्माइल दहलवी देवबंदन जो वॾो पीर आहे, उन पंहिंजे किताब तक़वियतुल ईमान में लिखियो आहे त रसूल बख्श, पीर बख्श, नबी बख्श, शीतला बख्श। शीतला सम्झो था? हिंदुनि जो अवतार आहे। कंहिंजो? शीतला जी पूॼा कंदा। हिन मौली साहब तौहीद खे बचाइण लाइ पीर बश्क, नबी बश्क, रसूल बश्क, शीतला बख्श हिक जहिड़ा करे छॾिया। जो तो शीतला बश्क भी नाजायज़ आहे, पीर बश्क भी नाजायज़ आहे, रसूल बश्क भी नाजायज़ आहे, नबी बश्क भी नाजायज़ आहे। ये सब नाला शिरकी आहिनि। मां थो चवां अब्दुल रहीम त चाचा पंहिंजो घर जाचो, घर। हज़रत उमर साईं अञा जॾहिं मुसलमान कोन थियो हो, अबू जहल चयो त 100 उठ ॾींदुसि जेको मुहम्मद करीम खे मआज़ अल्लाह क़त्ल करे। हज़रत उमर उथी बीठो, यो कमु मां थो कयां। चे तो में उम्मीद आहे, ख़िताब जा पुट वञ। जंहिंमहिल रवानो थियो तलवार खणी, जवान 25 सालनि जो, अखियूं लाल लॻियूं पियूं हन, ऐं चवंदो पियो न त इजो थो मके में शोर थिए त फलाणो मारिजी वियो। रस्ते ते हिकिड़ो सहाबी गॾियो आहे, पोढ़ो आहे, ज़ईफ़ुल उम्र आहे, कमज़ोर आहे, वॾी उम्र में इस्लाम क़बूल कयो अथई। लठ ते ॾकंदो ॾकंदो अचे थो। हज़रत उमर खे सुञाणे चवे थो, ओ उमर ख़िताब जा पुट, नौजवान, मां तोखे एतिरो कावड़ में कॾहिं कोन ॾिठो आहे, अॼु काॾे थो वञे पियो? गुस्से में चवण लॻो आहे, तव्हांजे नबीअ खे ख़तमु करण थो वञा। सहाबीअ खे जोश अची वियो, हुनजी
जी पीरी जवानी में तब्दील थी वई, उन जो थधो खून गरम थियो। चवण लॻो आहे उमर तोखे ताक़त नाहे जो मुंहिंजे नबीअ खे मिटाई, पंहिंजो घर त संभाल। छा कर, ॾाढे ॻाल्हाए, पंहिंजो घर त संभाल। छा थो चवीं? चई घर संभाल, तुंहिंजे घर में तुंहिंजी भेण मुसलमान, तुंहिंजो भेणायो मुसलमान। मां बि तो चवां, ओ नबी बश्क, रसूल बश्क, पीर बश्क ऐं इन जे मथां फतवा ॾियण वारा, घर त संभाल। ॿुधायां, चओ त ॿुधायां। किताब जो नालो आहे तज़किरतुर रशीद। छा आहे नालो अदा? लिखंदड़ जो नालो आहे मौलवी खलील अहमद देवबंदी। कंहिं लिखियो आहे? मौलवी सवाने हयात लिखी अथई मौलवी रशीद अहमद जी। रशीद अहमद जो शागिर्द ऐं मुरीद आहे। मुर्शिद जो मरी वियो त शागिर्द हुन जो तज़किरो लिखियो, तज़किरतुर रशीद। मुसन्निफ जो नालो आहे खलील अहमद। उहो लिखे थो त मौलाना रशीद अहमद गंगोहीअ जे ॾाॾे जो नालो हो पीर बख्श, नाने जो नालो हो फरीद बख्श। साहब, ॾाॾे जो नालो चओ चओ। ॾाॾे जो नालो पीर बख्श, नाने जो नालो फरीद बख्श। हिकिड़ो पीर बख्श कयो त ॿियो फरीद बख्श। अदा तूं सुन्नन ते फतवा थो लॻाई त नाजाइज़ा, शिरका, कुफरा, पंहिंजनि ॾाॾनि ऐं नाननि जा नाला त ड्राहियो त ख़बर पइजी वञेव। ओ सोहणा, इहे नाजाइज़ कोन्हनि के। असांजो मक़सदु इहो हूंदो आहे, नबी बख्श माना नबी क़यामत में उम्मत खे बख्शराईंदो इंशाअल्लाह। उम्मीद आहे न? नबी त नबी आहे, पर नबी जा ग़ुलाम बि बश्कराईंदा। हे उलमा जी स्टेज भरी पई आहे। आलमनि खां पुछो, महबूब साईं फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, जन्नत जो दर खुलंदो, नमाज़ी, हाजी, तहज्जुद गुज़ार, रोज़ेदार सभु जन्नत में दाख़िल थींदा। आलिम ऐं हाफ़िज़ उहे बि जन्नत जे दर ॾे वधंदा। जॾहिं जन्नत जे दर ते ईंदा, रब मलाइकनि खे चवंदो त आलिमनि खे बि रोकियो, हाफ़िज़नि खे बि रोकियो। मलाइक सगोरा उनखे रोकींदा। नमाज़ी, हाजी, आबिद, तहज्जुद गुज़ार, सखी सभु जन्नत में। आलमनि खे जन्नत ते रोके बीहारींदा। अर्ज़ कंदा मौला, मलाइक अर्ज़ कंदा मौला, हे त आलिम हल, हिन खे छो रोकियो थी? आलिम बि अर्ज़ कंदा मौला, नमाज़ी वया, हाजी वया, रोज़ेदार वया, तहज्जुद गुज़ार वया, असांखे छो रोकियो वियो आहे? रब ताला फरमाईंदो, ओ आलिमो, ओ हाफ़िज़ो, अव्हां खे इन लाइ रोकियो वियो आहे त तव्हां जन्नत जे दर ते बीहो। अव्हां जंहिंजी सिफ़ारिश कंदा वेंदो, तंहिंखे मां जन्नत ॾे रवानो कंदो वेंदुसि। जे अव्हां हलिया वेंदो त अव्हां जा मुरीद, अव्हां जा मोतक़द, अव्हां जा हथ धोराइण वारा, अव्हां जे ख़िदमत करण वारा, अव्हां सां दीन जे मामले में ताउन करण वारा पोइते रहिजी वेंदा। हुननि जी केरु सिफ़ारिश कंदो? ऐं आलिमो ऐं हाफ़िज़ो, तव्हां बीहो, जंहिंजी सिफ़ारिश कयो मां तंहिंखे जन्नत ॾे रवानो कयां। आम तरह सां तव्हां ॿुधो आहे त हाफ़िज़ क़ुरान 7 पीढ़ियुनि जी शफ़ाअत कंदो। घणनि पीढ़ियुनि जी? पीओ ॾाॾो, पड़ ॾाॾो, तड़ ॾाॾो, अकड़ ॾाॾो, फकड़ ॾाॾो, मकड़ ॾाॾो, धकड़ ॾाॾो। अहिड़े तरीक़े सां 7 पीढ़ियुनि ताईं हाफ़िज़ क़ुरान पंहिंजे ख़ानदान जी शफ़ाअत कंदो। आलिम सां लेखो कोन्हे, जेतिरनि जी करे तेतिरनि जी शफ़ाअत क़बूल। हे त महबूब जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जा ग़ुलाम आहिनि। जेकॾहिं उलमा छॾाईंदा, शफ़ाअत कंदा, छा मुस्तफ़ा कोन कंदो? माणिक मिट संदो में वाह लतीफ़।
माण को मिट्टो संदोम उदाहिया में सोझरो हशर वेले हिसाब जे छॾे ना वींदोम पोइ सारियूं सॾ कंदोम मुंहिंजो कोहार लुके चधणी। दुरूद मुझे नबी दे बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। पुटड़ा तव्हां बस करे वियो बाबा, केड़ा सुठड़ा आयो। हिन खे त उथारियो हितां, ओ हेॾे हेॾे विहारियोसि, उथारियोसि, ओ हिते वेहो, कुराड़नि जे विच ते वेहो। सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। अबा नबी बख्शराईंदो या न? चओ चओ बख्शाईंदो। त हे अर्श सजदे में सर को झुकाया, बिखर करके जुल्फून ये रंग लाया। खुदा ने ये कहकर नबी को उठाया कि प्यारे तेरे गेसू क्या मांगते हैं। मुझो हबीब खुदा जी दरबार में सजदो कंदो, सरकार जा जुल्फ जमीन ते लगंदा। अल्लाह ताला फरमाइंदो मुझा हबीब तू भी घुरी थो, तुझा जुल्फ भी घुरन था, छा थो घुरी? मोहम्मद ने रोकर कहा या इलाही, मांगती है मेरे गेसुओं की स्याही। गुनहगार उम्मत की कर दे रिहाई, यही मेरे गेसू दुआ मांगते हैं। मौला कुछ को न थो घुरा, घुराया तो हे नवाब शाह वारा गुनहगार बख्शे दे, मीलाद करण वारा बख्शे दे, या रसूल अल्लाह चवण वारा बख्शे दे, जामिया मस्जिद में मीलाद नबी जलसे मल्हाइण वारा बख्शे दे। रब छा चवंदो? खुदा ने कहा ना घबरा मोहम्मद, मेरे सामने अर्श पर आ मोहम्मद। जिसे चाहे तू बख्श वाले मोहम्मद, के प्यारे तेरी हम रजा मांगते हैं। और मुझा प्यारा महबूब जंहिंजी भी शफात कंदे, जंहिंजे भी आंगुर खणंदे, जंहिंजो भी इशारो कंदे, जंहिंजे लाइ भी लब चोलींदे, जंहिंजे लाइ भी हुक्म फरमाईंदे, जंहिंजे लाइ भी दुआ घुरंदे, मुझा महबूब तुंहिंजी शफात क़बूल आ। जंहिंजे लाइ चवंदे वेंदे तवण तुंहिंजो कमु आ, बख्शण मुंहिंजो कमु। मुला वाह तू पाणी तो उन ॾींहुं थींदी, चवंदे यार हाय हाय काश मां भी दुनिया में अक़ीदो रखां हा। मौलवी अशरफ अली थानवी जो मुर्शिद हाजी इमदादुल्लाह मुहाजिर मक्की, वो तो चवे जरा चेहरे से पर्दे को हटाओ या रसूल अल्लाह। मां नथो चवा मौलवी हाजी थका हुअण दुआ घुरूं, जवाब अचण खपे। मौलवी हाजी मुहाजिर मक्की अशरफ अली साहब जो मुर्शिद, रशीद अहमद साहब जो मुर्शिद, खलील अहमद साहब जो मुर्शिद, मौलवी महमूद हसन देवबंदी साहब जो मुर्शिद, सभिनी साहबन जो पीरान पीरा। चवे तो जरा चेहरे से पर्दे को हटाओ या रसूल अल्लाह, मुझे दीदार तुम अपना कराओ या रसूल अल्लाह। जहाज उम्मत का हक ने कर
दिया है आपके हाथों, बस अब चाहो डुबाओ या तराओ या रसूल अल्लाह। जो तो या रसूल अल्लाह, अव्हां जे हथ में उम्मत जो जहाज आ, अव्हां जे हथ में उम्मत जो, पो तव्हां जी मर्ज़ी वणेव त ॿोड़ियो, वणेव त तारियो। पर अदा जो तो केर थो चवे, देवबंदन जो पीर थो चवे, पर अब्दुल रहीम फ़कीर थो चवे त मुस्तफ़ा तारींदो ॿोड़ींदो न। अॼु तार मां ॿेड़ो तरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, गम दर्द विया वारो वरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। छा बिलावल छा करम, वाह वाह सखी तुझी सखा, हबशी मगर मौला घुरियो, मुंहिंजा मिठा। थकजी पिया हो जा, चओ न त साईं तुंहिंजे करे। अॼु तार मां ॿेड़ो तरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। अबू जहल अंधो थियो, पर काठ पियो कलमा भरे। कहिड़ो काठ? ओ खजीअ जो थुड़। महबूब जे ते टेक ॾेई खुतबो पढ़ंदो हो। हबीब जे लाइ कुर्सी ठही त पाण कुर्सी ते वेठा थोड़ा खे छॾे ॾिनऊं। महबूब परे थियो आहे, थोड़ा रोअण कयो आहे। हदीस पाक में ईंदो आहे, ईअं पियो रोए जीअं ॾाचीअ खां गोरो विछड़े ऐं रणॾाट करे थी रण जो आवाज़ पियो अचे। साहबी समझी न सघिया केर थो रोए, हेॾे वाझाइनि हेॾे वाझाइनि, पर जंहिंजे फिराक में रुनो पे उहो समझी वियो। कुर्सीअ तां लही वञी खजीअ जे थुड़ खे मुस्तफा भाकुर। हदीस में ईंदो आहे, जे रोईंदो बच्चो माउ जे झोलीअ में सुॾका भरे बस कंदो आहे, त रहमतल लिल आलमीन जे झोलीअ में खजीअ जो थोड़ो सुकल सुॾका पियो भरे। पाण फरमाइनि था, अबू बकर, उमर, उस्मान, अली, मूंखे ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे, मां मुहम्मद हिन खे न परचायां हा त क़यामत ताईं पियो रोए हा। हाओ न सही आहे, सुकल वढियल, पर मुस्तफा जे फिराक में रोए थो। अबू जहल खे समझ कान पई। अबू जहल अंधा थिया, पर काठ पियो कलमा भरे। सो थोड़ बि थियो भागल भरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। सो थोड़ बि थियो भागल भरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। छो भला आड़ा खां आज़ाद इब्राहीम थियो, इब्राहिम अला जेका बाहि ॿारी वई हुई, उहा महिलनि ताईं हुनजो तओ हो। फरलांगनि जे मुफ़ासिले तां पखी पे उॾाणो त उहो बि बाहि जे तव जे करे सड़ी किरी पियो पवे। ख़ुदा जे खलील खे बाहि में था विझनि। रब थो चए, कुल्ला या नार कूनी बरदम व सलामन अला इब्राहीम। ओ बाहि
सलामतीअ सां थधी थी वञा, मतां इब्राहिम खे ज़ुकाम लॻे, थधि लॻे, सफ़ा यख बि न थिजां सलामती सां। छाजे लाइ? त मुंहिंजो इब्राहिम नंढण कोन आहे, इब्राहिम खलीलुल्लाह, उहो अल्लाह जो महबूब आहे, जो इब्राहिम अकेलो न आहे, उन जे पेशानी में मुहम्मदी नूर आहे। चओ चओ, उन जे पेशानी में आशिक ॻाल्हि तो करे, छो भला आड़ा खां आज़ाद इब्राहिम छो, आज़ाद इब्राहिम छो, ॿारण बरल ठह ठरियो मुंहिंजा मिठा। कंहिंजे करे? चओ मदीने वारे साईं जे करे। अदा असांजो बेड़ो तरे पियो न, तरंदो न, पर मौली साहब देवबंदन जो पीर थो चवे, जहाज उम्मत का हक ने कर दिया है आपके हाथों, बस अब चाहो डुबाओ या तराओ या रसूल अल्लाह। हिकड़ी अहिड़ी ॻाल्हि कई थई जो अकुल दंग रहिजी वियो। सिंधी में चइबो आहे साईं मट भञी छॾी। छा चवंदा आहियो? मट भञी छॾी। ॿुधो ॿुधायां, यकीन हो जाएगा कुफार को भी अपनी बख्शिश का। या रसूल अल्लाह, केर थो चवे? मौलवी इमदादुल्ला देवबंदन जो पीर साहब। त सोहणा नबी, जमल तुंहिंजे मथे ते ताहा जो ताज हूंदो, चओ सुभान अल्लाह। गैसू वल्लैले इज़ा यग़शा यासीन जबी आरद ताहा, माज़ाग का आँखों में सुरमा, सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। माज़ाग का आँखों में सुरमा, सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। ऐ नाम मोहम्मद सल्ले अला, सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। महराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता। चए थो या रसूल अल्लाह, अव्हां जे बुलंदीअ जो पतो तॾहिं पियो जॾहिं मेराज ते वियो। कीअं भला? जो तो महराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता है। कदमों के नीचे अर्शे उला, सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। है कदमों के नीचे अर्शे उला, सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। जब मैंने सुनाई नात नबी, ठीक है ना सही? जब मैंने सुनाई नात नबी, सुन हो गया मुनकर सुनते ही। खर्चा साडा नखरे लोकां दे, भेणा गायूं असां, वॼायूं असां, ज़िक्र असांजो, नबी असांजो, सड़े वरी चाचो चिबड़ो। अब सड़णु खपेसि या ठरणु खपेसि? चओ चओ, ठरणु खपेसि। जब मैंने सुनाई
नाते नबी सुन हो गया मुनकर सुनते ही, पर सुन्नी ने सुना